मौजूदा सूरत हाल में सिंध अंदर एक अजीब ज़हनियत पैदा थी चुकी है, जेका बिरादरी ऐं क़बीलाई झेड़नि मां थींदड़ नुक़सान खे सिर्फ़ उन्हनि ई क़बीलनि जो नुक़सान समझे थी, पर हक़ीक़त में पूरी सिंध इन्हनि जो नुक़सान बर्दाश्त करे थी। क़बीलाई झेड़नि जो रवाज ख़ासि तौर ते उत्तर सिंध में आम आहे, जिते सरदारनि जी सरपरस्ती में दुश्मनियूं परवान चढ़नि थियूं। ज़ाहिरी तौर ते इहे झेड़ा ऐं तकरार ॿिनि क़बीलनि जे विच में हूंदा आहिनि, पर तबाही जा आसार सॼी सिंध मथां हूंदा आहिनि। क़बीलाई झेड़नि सां सिंध खे कहिड़ो नुक़सानु थिए थो, अचो त हिन जो तफ़सीली जाइज़ो वठूं। बिरादरी तकरार ऐं क़बीलाई झेड़नि सिंध खे सियासी, समाजी, मुआशी ऐं फ़िक्री हर सतह ते वॾो ऐं गहरो नुक़सानु पहुचायो आहे। हीउ नुक़सानु रुॻो कंहिं हिकु दौर या इलाइक़े ताईं महदूद न आहे, पर सदियुनि खां सिंध जी तरक़ी खे अंदरूनी तौरु कमज़ोर कंदो रहियो आहे। पहिरियों आहे समाजी नुक़सानु। बिरादरी ऐं क़बीलाई झेड़नि सिंधी समाज खे विरहाए छॾियो आहे। माण्हू सिंधी हुजण बदिरां पाण खे पहिरीं क़बीले, बिरादरी या ज़ात सां सुञाणण लॻा आहिनि। उन सां गॾियल समाजी सुञाणप कमज़ोर थी, भाईचारो, रवादारी ऐं गॾियल रहण जा क़दर मुतासिर थिया। बदिले दुश्मनियूं ऐं नसल दर नसल नफ़रतूं पैदा थियूं। उहे तकरार आम माण्हुनि जे रोज़ाने ज़िंदगी खे ख़ौफ़, अदम तहफ़ुज़ ऐं बेएतमादी में बदिलाए छॾीनि था। ॿियो आहे इंसानी जाननि जो ज़ाया थियणु। क़बीलाई झेड़नि में हज़ारे माण्हू बेगुनाह क़तल थिया आहिनि, जिन में नौजवान जेकी सिंध जो मुस्तक़बिल हुआ, औरतूं ऐं ॿार जेकी कंहिं बि तकरार जा ज़िम्मेवारी न हुआ, कारोकारी, बदिले जा क़तल ऐं हथियारबंद झेड़ा जिन इंसानी जान जी बेक़दरी खे आम कयो। टियों आहे तालीमी तबाही। इन्हनि झेड़नि सबबि स्कूल बंदि थिया, उस्ताद ऐं शागिर्द इलाइक़ा छॾे विया। केतिरनि ई ॿारनि जी तालीम हमेशह लाइ ख़तम थी वई। जिते तालीम न रही, उते शऊर, सवाल करण ऐं तब्दीली जी सोच बि ख़तम थी वई। चौथों आहे मुआशी नुक़सानु। क़बीलाई तकरारनि सिंध जी मैशियत खे सख़्तु मुतासिर कयो। ज़राए तबाह थी, ज़मीनूं तबाह थियूं, फसल सड़ी विया, वापारु बंदि थियो, सरमाएदारी ऐं सनअतकारी न वधी। सीड़पकार गैर महफ़ूज़ माहौल सबबि सिंध में अचण खां लाराइनि था, जंहिंसां बेरोज़गारी वधे थी। पंजो आहे सियासी इस्तेहसाल। बिरादरी निज़ाम खे सियासी तौरु इस्तेमालु कयो वियो। वोट क़बीले जी बुनियाद ते ॾिना विया। नाअहल माण्हू सिर्फ़ बिरादरी सबबि इक़्तिदार में आया। हक़ीक़ी मसइला जहिड़ोक पाणी, तालीम, सिहत पोइते रहिजी विया। उनजो ख़तरनाक नतीजो इहो निकितो त सियासी शऊर बदिरां क़बीलाई वफ़ादारी मज़बूत थी। छहों आहे कानून जी कमज़ोरी। क़बीलाई झेड़ा रियासती कानून खे चैलेंज कनि था। फ़ैसिला अदालत बदिरां जिरगनि में थियनि था। इंसाफ़ ताक़तवर क़बीलनि जे हथ में रहियो ऐं कमज़ोर तबिका दॿिजी विया। अहिड़ी सूरत हाल में कानून जी बालादस्ती ख़तम थी वञे थी। सतों आहे फ़िक्री ऐं ज़हनी नुक़सानु। सिंध जेका सूफ़ी सोच, अमन ऐं इंसान दोस्तीअ जी धरती हुई, उते तशद्दुद खे गैर सां जोड़ियो वियो। सवाल करण बदिरां फर्माबरदारी सेखारी वई। शऊरी ऐं इल्मी तहरीकूं कमज़ोर थियूं। ही सिंध जे रूहानी सुञाणप ते सभ खां वॾो वार आहे। ऐं अठों आहे क़ौमी तरक़ी में रुकावट। बिरादरी ऐं क़बीलाई झेड़ा सिंध जा सभ खां वॾा अंदरूनी दुश्मन साबित थिया आहिनि। इहे झेड़ा सिंध खां अमन खसे विया, शऊर खसे विया, तरक़ी खसे विया। जेसिताईं सिंधी माण्हू क़बीले खां मथे थी सिंध खे तरजीह न ॾींदा, तेसिताईं सिंध जा ज़ख़्म भरिजी न सघंदा। हिकु तल्ख़ हक़ीक़त इहा आहे त बिरादरी जी गैरत सिंध जे मुस्तक़बिल खे बेगैरत बणाए छॾियो आहे। अॼु सिंध जा नौजवान बंदूक हथ में खणी वॾा थियनि था, या वरी किताब हथ में खणण खां अॻु मारिया वञनि था। सम्झ में इहो नथो अचे त कंहिंजी दाह कंहिंखे ॾिजे। मरण वारा बि पंहिंजा त मारण वारा बि पंहिंजा। असीं उहा बदनसीब क़ौम आहियूं जेका सिंध खे ज़ातनि में विरहाए पोइ ज़ुल्म जी शिकायत करे थी। यादि रखो त क़बीलाई झेड़ा सिर्फ़ु इंसान क़तल नाहिनि कंदा, बल्कि सोच, तालीम ऐं तरक़ी सभु कुझु बर्बादु करे छॾींदा आहिनि। जेसिताईं क़बीलो सिंध खां मथां रहंदो, रतु वहंदो रहंदो। असांजो मुक़दर असांजे ई हथ में आहे। सिंध जो को बि सरदार ईअं कोन चाहींदो त माण्हू फ़ैसिला पंहिंजी मर्ज़ी सां कनि, छो त जॾहिं हुकम जी अहमियत नाहे रहंदी, तॾहिं समाज में हैसियत बि नाहे रहंदी। इन करे इहो फ़ैसिलो असांखे ई करिणो आहे त दुनिया जे ज़िंदा क़ौमनि जी ज़िंदगी खे जीअण सेखारे ईंदड़ नसल खे महफ़ूज़ करिणो आहे, या इन्हनि जा ग़ुलाम बणिजी पंहिंजे ई वजूद खे बर्बादु करिणो आहे।